अंगण बुहारा तुझो तू बिहारा ओ अंगण बुहारा हाय हाय अंगण बुहारा ओ अंगण बुहारा। न न मिठड़ मिठड़ा इहो पुराणो कलाम आहे अम्मा खां बि पुराणो। तू हू कलाम ॿुधाए मजबूर आशिक मजबूर भले केॾो बि कंधार हुजे। इहे पुराणा कलाम ॻाए मुंहिंजे मथे जो सूर न वधाए। उस मजबूर अरे पो भले केॾो बि कंधार हुजे ओ ससु जी सलामी कदो दाल जी गुलामी कदो भले पो भोतार हुजे। उस मजबूर मजबूरा क्या काम का चढ़ाई कई आहे। अस्पताल में को मुखा पुछण भी आयो क्यों छा हो तो के जो तो खाओ अस्पताल में पुछण अचूं हां चंग भला डट लॻो पिया अस्पताल में पुछण अचूं हां। हाँ मिठल मिठड़ा नूर भटारे जो कसम असांखे का बि ख़बर न आहे। छा थियो है तोखे? हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका हे बाकी तो कुर्सी उछलाए के थी आई हुई सेठ धनुआ खे तोखे लगी वई छा? हलड़ी नूर भटारे जो कसम खणी भी कूड़ थी ॻाल्हाए। अला कदो वॾी थी वकील थींदी आहे सॼी उमिरि कूड़ण थी। मुआ पिट त न खबरदार जो मुझे धीउ के पिटियो थई हिन घर में रहणो थई त हिन घर जी ख़िदमत करणी पवंदई सो भी आसरे ते तिलकड़ी संग भी कोन मिलंदी। हा न त वञी पंहिंजी ॿी लोकेशन जाचे मां चवां थी खड़ो हारी हा खड़ो हारी या पंहिंजो भाई न करा न पो मांगे दे काटो जल्दी कर वेहो अरे मजबूरवा बुढ़स मजबूरवा भले केॾो बि कंधार हुजे। हाणे ख़बर पई त तूं बि मुंहिंजो सजण नाहीं। अल्लाह कदो त चाची सेठाणी धनु सां शादी करे छॾी थी। पोइ पुछंदो माए त ज़ाल जो दुख छा थींदो आहे त मां इमोशनल करे छॾी। माने त खा पुट ॿार काइजाए तोखे कहिड़ी ॻाल्हि त मूंखे उनखां बिना मानी बि कोन थी वणे। इहे खे पिटे थो मार पवे ख़ुदा जी शादी छो न थी मुंहिंजी सेठाणीअ सां। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।